जय झूलेलाल। मुंहिंजो नालो हर्षिनी मोटवानी आहे। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी थी ॿुधायां जंहिंजो नालो आहे सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मोची रहंदो हो। हूअ गंगा जे घाट ते वेही सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति जो पंहिंजी झोपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। महिनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो हो। अहिड़ीअ तरह रुखी सुखी रोटी खाईंदो हो। हू हमेशा कमु करण वक़्तु भॼन पियो ॻाईंदो हो। आए वे खे खिली पियो खिकारींदो हो। हू पंहिंजे ग्राहकनि सां बेहद प्यार ऐं नम्रता सां ॻाल्हाईंदो हो। हू तमामु ख़ुशि हो। हिकु ॾींहुं हिकु साधू वटसि आयो। साधू पंहिंजी झोलीअ मां हिकु पथर कढी ॾिनईसि ऐं चयईसि, हीअ पारस जो पथर आहे, लोहे खे सोन में बदिलींदो आहे, तूं पाण वटि रख। मोची चयईसि, माफ़ कयो महाराज, मां महिनत सां कमाईंदो आहियां, मूंखे कंहिंजी बि ज़रूरत कोन आहे। सादे खाधे ऐं सादी झोपड़ीअ मां बिल्कुलु ख़ुशि आहियां ऐं राज़ी प्रसन्न आहियां। जॾहिं साधू पथर वठण लाइ जोर फरियाईसि त मोची खिली करे चयईसि, महाराज, हीअ पथर कंहिं अमीर माण्हू खे ॾियो, छो जो धन हूंदे बि ग़रीब आहिनि। उन्हनि खे पैसनि जी ॾाढी ज़रूरत रहंदी आहे। मां मिसकी मोची, महिनत में मज़ो आहे, छा कंदसि पारस जो पथर। त साधू बाबा सम्झी वियो कि मोची लालची कोन आहे। मोची पंहिंजे कम में लॻी पियो ऐं साधू उतां हली वियो। असां सभिनी खे इहा सिख्या थी मिले कि असांखे कॾहिं बि लालच कोन करणु खपिजे। जय झूलेलाल।